पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले बदीन जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर सजाद अली चांडियो चयो त दुनिया में पोलियो जो ख़ात्मो थी चुको है, पर बदकिस्मती से पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में अञा बि पोलियो मौजूद है। पोलियो मुहिम दौरान सब खां वधीक इनकारी ॻोठनि उगड़ा मेमण, रूपामाड़ी, बडमी, लाखो फ़कीर, बहादुर लुंड, फज़ल जत, मोहम्मद यूसुफ मला, कंडो मला ऐं ॿियनि ॻोठनि सां तालुक़ रखंदड़ ॻोठाणनि सां ॻाल्हाईंदे शहीद दोदो सुमरो वेझो मुनक़द गॾिजाणी खे ख़िताब कंदे इन चयो त पंहिंजनि ॿारनि खे हमेशह जी माज़ूरी खां बचाइण लाइ पोलियो टीमुनि सां सहकार कंदे पंहिंजनि ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा ज़रूरु पियारियो त जीअं मुल्क मां पोलियो जी पाड़ पटे पंहिंजे मुल्क खे पोलियो फ्री मुल्क बणायूं। इन चयो त तव्हांजा ॿारड़ा असांजा ॿारड़ा आहिनि, असां कॾहिं बि उन्हनि ॿारड़नि में फ़र्क़ु महसूसु न कयो आहे। इन चयो त जंहिं घर में हिकु ॿारड़ो माज़ूर आहे त उन्हनि जे वालदेन खां पुछो त उन्हनि जी दिलि तां छा पई गुज़रे। इन वधीक चयो त तव्हांजा समूरा मसइला ऐं जाइज़ मुतालबा ज़रूरु हल कया वेंदा। जेकॾहिं तव्हांजो को बि जाइज़ कमु को बि कामरो न करे त असां सियासी नुमाइंदनि जा दरवाज़ा तव्हां लाइ हर वक़्तु खुलियल आहिनि। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर अंजुम सुमरो चयो, सिहत खातो वसार तिबी सहूलियतूं मुहैया करे रहियो आहे। हिते जी डिस्पेंसरियुनि में दवाऊं मौजूदु आहिनि, उनखां अलावा मोबाइल डिस्पेंसरियूं ऐं मच्छरमार स्प्रे पिणु कराया वञनि था। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर बदीन शहरयार हबीब, एन स्टाफ ऑफिसर डॉक्टर मंजूर अली मेमण, डॉक्टर शहजाद मला, डॉक्टर मुमताज़ चांडियो, डॉक्टर कामिल मेमण, मुख्तियार कार बदीन, हुसैन अली हकड़ो, CCO सावल लती जुणेजो, अनवर अली मला, गुलाम सरवर मला ऐं ॿियनि चयो त 28 अक्टूबर खां शुरू थींदड़ पोलियो मुहिम खां बचाव वारी क़ौमी मुहिम जी कामयाबी लाइ ॻोठाणनि जो सहकार ज़रूरी आहे। जंहिं ते ॻोठाणनि यकीन ॾियारींदे चयो त हू पोलियो टीमुनि सां सहकार कंदे ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा ज़रूरु पियारींदा। ॻोठाणनि सां गॾिजाणी खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले बदीन जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर सजाद अली चांडियो जी क़यादत में आगाही वाक पिणु कयो वियो। वाक में सियासी समाजी अॻुवाननि ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई।